जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जेसी ताईं अमरीका ऐं IMF के चंबे खां न निकिरंदासीं आवाम खुशहाल न थी सघंदो। मौजूदा बजट 76 सालनि जी रिप्लिका आहे। JUI जे मरकज़ी डिप्टी नाज़िम इंतख़ाबात अल्लामा नासिर महमूद सुमरो जी ॻाल्हि ॿोल ख़बर मूजिब जमियत उलमा इस्लाम जे मरकज़ी डिप्टी नाज़िम इंतख़ाबात अल्लामा नासिर महमूद सुमरो चयो आहे त जेसी ताईं असांजो मुल्क अमरीका ऐं IMF वटि जकड़ियल हूंदो तेसी ताईं मुल्क ऐं अवाम खुशहाल न थी सघंदो ऐं ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारींदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन गुलशन शहीद में JUI जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी जी अॻुवाणी में मुलाक़ात कंदड़ वफ़द सां ॻाल्हाईंदे कयो। उन चयो त मौजूदा बजट स्टैटिक आहे जेको 76 सालनि जी रिप्लिका आहे। वधीक चयो त बजट अवाम खे चिथण ऐं सरमाएदारनि लाइ मज़ो वठण जे बजट आहे। वधीक चयो त जेसी ताईं बुनियादी ज़रूरतूं अवाम जी ख़रीद करण जे पहुच ताईं फ़राहम न कई वेंदियूं मुल्क जा रूह रवां मज़दूर हारी ऐं महिनत कश पिसचंदा रहंदा। वफ़द में वाहिद बख्श उंडड़, नूर खान छॼड़, बका मोहम्मद छॼड़, ख़ालिद महमूद कटबार, मौलाना अब्दुल करीम, मोहम्मद आरिफ लांगो, शाह फैसल ऐं ॿिया बि मौजूदु हुआ।